साईं क्रिकेट के ग्राउंड में सजदो करण सही आहे। मुसलमान रांदीगर सेंचुरी मुकम्मल करण ते ग्राउंड में सजदो कंदा आहिनि। जेको सजदो कंहिं नेमत जे लाइ कयो वेंदो आहे, कंहिं इंसान खे का नेमत हासिल थिए या का मुसीबत टरे त पोइ शुक्र जे तौर इंसान सजदो कंदो आहे। इनखे सजदा शुक्र चइबो आहे। इहो सजदो हिकु नफ़ली इबादत आहे। इहो करण भी सही आहे, इन में को हर्ज न आहे, पर इन जे लाइ शर्त इहा आहे त जीअं नमाज जे लाइ तहारत पाक हुजणु ज़रूरी आहे, ईअं इन सजदे जे लाइ भी पाक हुजणु ज़रूरी आहे। ऐं ॿिए नंबर ते जीअं नमाज जे लाइ बैतुल्लाह जी तरफ़ रुख करणु ज़रूरी आहे, ईअं इन सजदे जे लाइ भी बैतुल्लाह जी तरफ़ रुख करणु ज़रूरी आहे। टीं शइ, जीअं नमाज जे लाइ जगह जो पाक हुजणु ज़रूरी आहे, ईअं इन सजदे जे लाइ भी जगह जो जिथे तव्हां सजदो कयो था पिया उहा जगह भी पाक हुजे। त पोइ इन एतबार सां माण्हू कंहिं भी नेमत जे हासिल थियण ते, कंहिं भी ख़ुशी जे मौक़े ते शुक्राने जे तौर सजदो करे सघे थो। ऐं जीअं नमाज कंहिं मकरू वक़्त में जाइज़ न आहे, ईअं भी सजदा शुक्र कंहिं मकरू वक़्त में जाइज़ न आहे। वक़्त भी ॾिसजे त उहो सही आहे या मकरू आहे।